वज़ीर आज़म शहबाज शरीफ से KPC वडे वज़ीर अली अमीन गंडापुर से मुलाकात। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में मुलाकात दौरान KPC वडे वज़ीर पारां सूबे में नए चीफ सेक्रेटरी आई फंड्स जारी करण जो मुतालबो। अली अमीन गंडापुर वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुलाकात सुठे माहौल में थी। वज़ीर आज़म सूबे जूं राहतूं ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। मुल्क जूं मुआशी हालतूं सुठियूं न आहिनि। अहिड़ो को मुतालबो न कंदासीं जेको पूरो न थिए। वज़ीर आज़म आॾो PTI बानी सां मुलाकात वारो मामलो बि उथारियो। एहसन इक़बाल चयो त मुलाकात जो ख़ुलासो इहो आहे त सियासत पंहिंजी पर रियासत सभिनी जी आहे। वज़ीर आज़म चयो आहे त KPC ऑफिसर्स वेही रहतुनि वारो मामलो हल कयो वञे। वज़ीर आज़म इहो बि चयो त वफ़ाक़ ऐं KPC हिकु गॾियल टीम ठाही वेंदी जेका सूबे जे मामलनि खे हल करण लाइ कमु ईंदी। IMF खां कर्ज़ जी आख़िरी किस्त वठण लाइ समूरा हदफ़ पूरा करे छॾिया। आलमी मालियाती इदारे सां मुआहिदो थियण जी सूरत में $1.1 अरब जी किस्त मिलंदी। नाणे वारी वज़ारत मूजिबि पाकिस्तान पहुचंदड़। IMF जे जाइज़ा मिशन सां 14 खां 18 मार्च ताईं ॻाल्हियूं थींदियूं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मईशत जी बहितरी IMF खां वधीक असांजी हुकूमत जो हदफ़ आहे। IMF खां डिघे मुदत वारो प्रोग्राम वठण जी कोशिश कंदासीं। क़ौमी आमदनी में टैक्सिस जो हिसो 10% ताईं पहुचाइण असांजो हदफ़ आहे। ज़राअत समेत ॿधी ऐं रेज़िकी जो कारोबार कंदड़ दुकानदारनि खे बि टैक्स नेट में आंदो वेंदो। सिंध हुकूमत कालाबाग डैम जे हामी ऐं अॻूणे कामोरे ज़फ़र महमूद जे इरसा चेयरमैन तौरु मुक़ररीअ खे रद्द करे छॾियो। ज़फ़र महमूद जी मुक़ररी पाणी ठाह ऐं इरसा एक्ट जी भञकड़ी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खां ज़फ़र महमूद जी मुक़ररीअ वारो नोटिफिकेशन वापसि वठण जो मुतालबो। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर जाम खान चोरो चयो आहे त इरसा चेयरमैन सूबनि जा वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे। ॿाहिरि जे शख़्स खे इरसा चेयरमैन मुक़ररु नथो करे सघिजे। ॿाहिरें शख़्स जी इरसा चेयरमैन तौरु मुक़ररी मज़म्मत जोगी आहे। सिंध मां मजमूई तौरु 29 माण्हू अगवा थियल आहिनि। सिंध काबीना जे पहिरें इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुक़बिन जी बाज़ियाबी लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वज़ीरनि खे मार्केट्स जा दौरा करे अवाम खे रिलीफ ॾियारण लाइ क़दम खणण जूं बि हिदायतूं। वॾे वज़ीर चयो त सिंध जी अवाम पीपल्स पार्टी ते एतमाद कयो ऐं अक्सरियत ॾियारी। अवाम खे सहूलियतूं ॾियणु असांजो फ़र्ज़ु आहे। वज़ीर पंहिंजनि खातनि में बहितर खां बहितर कमु कनि। अवाम जे जान माल तालीम ऐं सिहत रोज़गार लाइ क़दम खंया वेंदा। कुझु माण्हू पंहिंजी सियासत लाइ रियासत खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। PTI यूरोपीय यूनियन खां पाकिस्तान लाइ ॾिनल JS+ वारो दर्जो वापसि वठण जो चई रही आहे। सुद समा वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त मुल्की मईशियत खे तबाह करण जी साज़िश थी रही आहे। मईशियत ऐं मुल्की मफ़ादनि जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। हुकूमत मईशियत ऐं मुल्की मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदी। PTI बानी खे मिलियल शाही सहूलियतूं कंहिं बि क़ैदीअ खे मिलियल नाहिनि।